वली कामिल जो आ ऐं प्योरू तुझे औलाद मजा हजरत पीरान पीर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी जो आहे जेको उड़ामे थो पियो मुसलसल उड़ामे थो पियो परवाह तो करे इहो गौसल आज़म दस्तगीर ऐं ॿियो गौस बहाउल हक ज़करिया मुल्तानिया गौसल आलमीन उन जी परवाह अर्श ताईं ऐं अब्दुल कादिर जीलानी जे परवाह जी हद ई आहे कान का क़यामत ताईं सभिनी जा मुर्ग बोले बोले थकजी वेंदा दस्तगीर जो मुर्ग क़यामत ताईं बोलींदो रहंदो बादशाह जी महफिल सदारत सोने गौस पाक जी आ पान अचन था तैयारी करे निकलन था पिया पर उन बादशाह जे बंगले जे पुठियों कुछ गलिन में एक पोड़ी माई रहंदी ही कुरारी माई उन पंहिंजी न्याणी खे चयो ओ मुंहिंजी न्याणी हल पंहिंजे अंदर त मीलाद मल्हाइण जी ताक़त न आहे उर्स करण जी ताक़त न आहे हिन बादशाह रसूलुल्लाह जो मीलाद मल्हायो आहे महबूब करीम जो उर्स मल्हायो आहे हल त हली उते वियो आलिम ईंदा नात ख़ान ईंदा वाइज़ कंदा नातियूं पढ़ंदा गज़ल पढ़ंदा रसूलुल्लाह जो शान ॿुधाईंदा महबूब जा मौजज़ा ॿुधाईंदा ईमान ताज़ो थी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जे सदके अल्लाह साईं पंहिंजा बेड़ा पार फरमाए छॾींदो इन इरादे सां ॿई ॼणियूं निकितियूं पर जॾहिं बादशाह जे दरवाज़े ते आयूं त पेर उघाड़ा लटा मेरा चौकीदार बीठा हा पासबान बीठा हा बाप मुजादी दोस्तो उन्हनि खां इजाज़त घुरियाऊं असांखे इजाज़त ॾियो असां अंदर वञूं रसूलुल्लाह जे मीलाद में शरीक थियूं उहे मुआफ़िल चौकीदार चवण लॻा अवां जे लाइ इजाज़त न आहे अंदर वञण जी अवां खे इजाज़त न आहे वॾा वॾा वज़ीर आयल आहिनि वॾा वॾा अमीर आयल आहिनि गवर्नर आयल आहिनि मुल्कनि जा बादशाह सफ़ीर आयल आहिनि वॾा वॾा आलिम मशाइख आयल आहिनि अवां जे लाइ दरवाज़ो बंदि आहे माई वेचारे जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया असांजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महफ़िल मीलाद में विहण जी बि जाइ न आहे छा भला असां एतिरो ओतिरो बि हक़दार न आहियूं मां धीअर ॿई रोई घर आहियूं ऐं थोरा चांवर पचाए मां चवण लॻी पुट जहिड़ो हाल आहे अहिड़ो महबूब जो उर्स मल्हायूं था महबूब करीम ते सलात पढ़ूं था दरूद पढ़ूं था 12 जो ॾींहुं खाली न वञे जे शिरकत न मिली त पंहिंजे घर में जहिड़ो हाल आहे महबूब करीम जो उर्स मल्हायूं थियूं उहे थोरा चांवर पचाए ॿई वेही पढ़नि थियूं अस्सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सलात बि पढ़नि थियूं ऐं मुंहिंजा प्यारा मदीने ॾे निहारे रोअनि थियूं हीअं चवनि थियूं बेसहारा न समझे ज़माना हमें बेसहारा न समझे ज़माना हमें हम गरीबों का आका मदीने में है हम गरीबों का आका मदीने में है और ऐसी खुशबू नहीं है किसी फूल में ऐसी खुशबू नहीं है किसी फूल में जैसी मेरे नबी के पसीने में है जैसी मेरे नबी के पसीने में है अखिर मां गोड़ा वाहे मुझे महबूब जो उर्स मल्हाए रहियूं सुनू गौसल आज़म दस्तगीर मदरसे मां निकितो बादशाह जे मीलाद जी सदारत करण जे लाइ मुंहिंजा प्यारा दोस्तो घोड़े ते सवार थी जॾहिं ओन माई साहबा जे गद्दीअ मां गुज़र थियो आहे वलियन जो सरताज सुनू गौसल आज़म दस्तगीर जॾहिं हुन गलीअ मां गुज़रियो आहे जॾहिं हुन कुरारी माई जे घर जे दर ते निगाह पई आहे जल्दी जल्दी घोड़े
तां लही पिया माई साहबा जे दरवाजे जे अॻियां पंहिंजा हथ मुबारक वधी भी रहा। फकीर अर्ज करण लगा सोना जलसो अञा अॻिते आ, रसूलुल्लाह जो मीलाद अॻिते आ, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उर्स जी तकरीब अॻिते आ, बादशाह जो बंगलो अॻिते आ। साईं गौसल आज़म दस्तगीर रज़ी अल्लाह ताला नु फरमायो खलीफो मुरीदो फकीरो मीलाद ॾिसंदो या मीलाद वारे खे ॾिसंदो। अल्लाह जो सो रसूलन जो सरदार पोरीअ जो मेहमान बणियो वेठो आहे। अल्लाह जा महबूब इन घर जा मेहमान गंद जिनी जे गोद में पाबोड़ा पोशाक अज उन्हनि जी औताक राजा रिझी आयो। मुजादी दोस्तों असां जो